सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। आस्ते निभागा आस्ते मुझी खटुन जो वाडड़ू छना दे था कने छा तो खट्टा छाजी वाडड़ा छाजी वाड़ छाजो छाजी मर्जी आ खट के छिकू वाण के छडू ई सके भनू पाओ छलियो रा छाजी मर्जी आ न तू के थी तो मोट मर चोरारो हे छा हे जेको तेको घर में भगो बिटो चोरा दर न था दे ये चो छा दर आहे के थे लोड़ो आ जेको जदो बुल्ले अंदर भगो बिटो आ छा क्या आहे एने काने वे होए तू बिलड़ी कमरे में साहब मुसाद अंदर आई कौन बाबा साहब जो तो खबर कहां के भला गरीबन के तंग करण में मजो इंदो आ था। हां मजो हां गरीब है अरे मिस्कीन है मिस्कीन अंदर तो सारी घणी पाया तो खबर ना है छा अरे न साहब मां वडो धाड़ेल बदमाश कमीनो कुत्तो गरीब हूं बिठो तवा हूं हां हाड़े तू गरीब आई दादा मैं गरीब नाया माया भलो गुड्डो मुखा दुनिया जा सब गुंडा संजदा हद आई मां कराटे जो बाहर आ कराटो खबर है थक जबो हां कराटे जो बाहर बाकायदे ही ऊ कराटे जो माहिरी गुड्डो ही बाकायदे दुनिया के खबर आ भलो गुड्डो हा गुड्डो अच्छा अब अरे गुंडा मु सीधा करे छड़िया बिल्कुल होश कयो मुआ होश कयो ओ कानून अंधा नती यो जो सिकीला थोड़ो मुर्स सिकीला दोई हिकड़ो सिकीला दो दोई अच्छा फकत सिर्फ मुखे खबर कानी गुंडो तो सो भी सूबेदार असद सा अरे तुंजी गुंडागर्दी बाकी मैं थाने ते लाईंदुस ॾिसो छा था वठोस ओ बेगुल हाले में खड़ा जे वठी दा वनो तो कच्चा पे खणी वनो मार पर कंप्यूटर करायो उनो सिकीला तो कमीना के चाय छा सब मुझे खिलाफ साजिशूं करे पाण में वञी गॾिया आहिनि मुझे लाइ खॾू खोटींदा नवाब खान मोआ जो ही हिकु थींदा सही कावड़ के ता काबू रखो जेकॾहिं तव्हां जज़्बाती थींदो तो को भी फैसलो तव्हां कोन करे सघंदो सच ज़रीना बेगम दुश्मनन मुझा होश खता करे छॾियान दिल थी चए त सॼो ॻोठ वठी हथियार खणी सजन दुश्मनन खे दुप करे अचां पोइ मुंहिंजी हिन दिल खे सुकून ईंदो साईं एॾी कावड़ तव्हां एॾा जज़्बाती था थियो कुझु सब्र सां कमु त वठो तोड़ जो नैना बेगम घरां निकिरी वई आहे हिन ॻाल्हि खे खणी असां दफ़न बि करे छॾियूं लिकायूं बि सही नैना खे अगवा कयो आहे उन जे साम्हूं त मां कंध खणी बीहण जहिड़ो कोन्हे को साईं तमामु जल्द इहे दुश्मन तव्हांजे साम्हूं झुकी पवंदा मुश्किल आहे ज़रीना बेगम मुश्किल आहे मुंहिंजे साम्हूं जेके बीठा आहिनि न उहे पंहिंजो कंध त कपाए सघनि था पर कंध मुंहिंजे आॾो झुकाईंदा कोन ये सजावल जी भेण ते हुजे न पोइ इहो सजावल मुंहिंजे आॾो झुके आहे साईं कुझु वक़्त जे लाइ तव्हां पंहिंजे दुश्मननि खां पासे ते थी वञो त हू इहो ई सम्झनि त नवाब खान हाणे हारजी वियो आहे इहो ज़हर जो धुक पियण ॾाढो ॾुखियो आहे ज़रीना बेगम ॾाढो ॾुखियो आहे तूं चाहीं थी 17 जी में इहा ख़बर पई त चंद लोफरनि खां नवाब खान हार मञी आहे हिन खां बहितर न आहे त मां विड़नि ते मारिजी वञा सूबेदार साहब अहिड़ी गुंडागर्दी त थाड़ेल बिना हिन कंदा जेकी तो मुझे घर में अची हरकत कई आ यो बुधाइंदे त असांजो डोह केड़ो आ
मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए मूसा किथे आहे? जेको शख़्स तव्हांखे नथो लभे नंढड़ो ॿार आहे जो मां हुनखे घर में विहारे छॾींदुसि। तो हुनखे घर में नाहे विहारियो, पर तोखे पक्की ख़बर आहे त मूसा किथे आहे? जन मूंखे ख़बर आहे त पोइ तूं बीठो छा थो करी? वठी हल थाणे ते, टार्चर कर मुंहिंजे मथां, सची करा मूंखां। जन मां कमज़ोर बणिजी वियुसि पोइ मां तोखे मूसा जो ॾस ॾींदुसि त मूसो किथे आहे। तूं भले मूंखे ॾस न ॾे, पर मूसा राति ताईं लाकअप में हूंदो। अचो मूसा। खबर पौधी थाने तो हल तो सही। कौन सा दादी कौन सा? मूसा के नवाब खान वारा हिन ॻोठ में कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदा। अदा कुछ टाइम त पहिरियां तू बि मूसा जे पोयां हथ धोई पियो है, पर हाणे जेकॾहिं उहो ई कम नवाब खान तो करे त तोखे तो खुश थियण घुर्जे। तू बेदर छो आहीं? अरे मूं सिर्फ़ तोखे ॿुधाइण लाइ चयो त मां मूसा खे मारे छॾींदुसि, पर तूं ॿुधाए मां मूसा खे मारे सघां थो? असीं जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त गॾु रांदि खेॾंदा हुआसीं, जॾहिं गॾु जवान थियासीं त गॾु चोरियूं शुरू कयोसीं, ऐं जॾहिं असां ॿई गॾु घुमंदा हुआसीं न त आम त छा, पर ख़ासि बि असांखे ॾिसी ख़ौफ़ में अची वेंदा। मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि आहे त नवाब खान न ई तूं असांखे मारे सघी थो, न ई वरी असांखे झुकाए सघी थो। ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, जेकॾहिं भुल में बि तो मीर ऐं मूसा में हथ विधा अहिड़ी त रत जी रांदि शुरू थींदी जो सालनि ताईं ॻोठ मां बारूद जी बोइ बि कोन वेंदी। नवाब खान क्यों न समझ जाए, असां बि तुंहिंजे 12 हमराहनि खां वधीक ताक़तवर आहियूं। बड़े असां खां तर जी पुलिस बि बेज़ार आहे। तूं छो तो असां सां खौस करी? जिथे न मीर ऐं मूसा गॾु हुजनि चङनि भुलनि जी दिलि दहिलजी वेंदी आहे। तुंहिंजे साम्हूं 2 शींहं बीठल आहिनि, 2 शींहं। मता कुत्तो समझी त तूं तोखे चीरे फाड़े फिटो कंदा। ॿुधो ई न नवाब खान, 2 शींहं। सच थी माई मूसा पंहिंजी ताक़त खे सुञाणे न सकियासीं। नवाब खान जी चालुनि जा शिकार थींदे थींदे एतिरा त अॻिते निकिरी वियासीं जो हिक ॿिए जे मथां जान कुर्बान करण वारा हिक ॿिए जे सिर जा घोड़ा थी वियासीं। नवाब खान असांजी बीचीअ में पंहिंजी वफ़ादारी जो पट्टो विझी असां खां कुत्ते वारी फूंकूं कराईंदो रहियो। ऐं माई मूसा हिक ॿिए जे मथां भौंकंदा रहियासीं। पर हाणे न, हाणे मीर इन्हे चालबाज़ वॾेरे नवाब खान जी चाल में कॾहिं बि न ईंदो, कॾहिं बि न, जंहिंजे करे मूंखां भाइरनि जहिड़ो दोस्त परे थी वियो। ॿुध पोड़ा, जेकॾहिं तव्हां पंहिंजो ख़ैरु चाहियो था न त दरिया खान खे चई छॾ मूसा खे थाणे ते पेश करे। जेकॾहिं ईअं न कयईं न त मूसा सां गॾु दरिया खान बि थाणे ते उबतो टंगियल हूंदो। ओदा पुलिस वारा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त महिमान करे मूंखे वठी त आया हो। महिमान हूंदो आहे रहमत, अरे मूंखे घणा ॾींहं अचे न आईंदो या मूंखे पक त हुजणु घुरिजे न। जेकॾहिं 2-3 ॾींहं जो महिमान आहे त वरी उहो सोचां, पर जे मूंखे सॼो ॾींहुं हिते ई रहणो आहे त वरी हुनजे बारे में सोचां। आहे जेसीं ताईं असांखे मूसा हथ नथो अचे तूं हिते ई हूंदे। वॾी ॻाल्हि आहे न। मूसा तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ो साल पूरो हथ न अचे त माना
मां साली वेठो हुयुसि चरिया हो छा वो तो तोखे पूरो साल असांजे इलाक़े जी सफ़ाई करणी पवंदी। अदा पुलिस वारा मानी मानी त खाराईंदो या सॼी ज़िंदगी बुख ते रखंदो बुख जो पा सफ़ा कटो आहे घणा ॾींहं कोन रही सघंदो आहे ॻाल्हि सिधी आहे मानी असांखे ई कोन थी मिले तोखे छा खाराईंदासीं? त बाबा जा नवा तव्हांखे ख़बर न आहे छो त तव्हां मूंखे सुञाणो घटि था मां हवा खड़ो बुख ते मां रही न आहियां सघंदो ऐं बुख ते तव्हांजो लाकम साफ़ करणु मूं सोचियो ई करे कोन्हे बाप जे घर में बि बुख ते कख भॼी पीड़ो न आहियां कंदो ॻाल्हि आहे चिटी पिटी ख़बर आहे तूं बुख ते साफ़ कोन कंदे बाक़ी ॿिनि पादरनि सां तूं ज़रूर साफ़ कंदे। न ॿुध न इज़त सां माण्हू जेकॾहिं सफ़ाई करे थो त पादरनि जी ॻाल्हि विच में न अचे त बेहतर आहे लाला तूं छा थो सम्झी सुभाणे फ़ैसिलो थी वेंदो? ॻाल्हियुनि में एतिरो जल्दी कोन निबिरंदो वरी साम्हूं वेहनि ख़बर पोइ पवंदी। लाला तूं छा थो चाहीं त ठाह थी वञे जा इहो मसलो अञा अॻिते हले? खुदा करे ठाह थी वञे जेकॾहिं इहा दुश्मनी हलंदी रहंदी न त मुंहिंजे लाला खे ई अॻियां कंदो। चाची जेकॾहिं दुश्मनी हलंदी रही न त लाला खे अॻियां कंदो ऐं जेकॾहिं ठाह थी वियो न त लाला खे पंहिंजे गोॾनि जे हेठां करे छॾींदो। ना हुकुम दादी ईअं कोन थींदो हिन वक़्तु सोट मुंहिंजी इज़त कंदो आहे। उहो उन करे जो चइनी तरफ़नि खां दुश्मनी में घेरियल आहे जॾहिं हुतां वांद काई थियसि न त पोइ तुंहिंजी गिचीअ में हथु विझंदो। लाला हीअ माई तरुगो चाहे थी तरुगो झेड़ो झोड़ो हले पियो इहा ख़बर अथई त हीअ सिजावल खे ज़हर ॾियण लाइ तयारु वेठी अथई। हा मां ख़बर आहे। छा पोइ बि तूं हिनखे सम्झाई नथो? सम्झायो थो मां सां मां पोइ बि चए थी त अदा जंहिं ॾींहुं मुंहिंजे घर दावत खाइण ईंदो न उन ॾींहुं ज़हर ज़रूरु ॾींदीमांसि। सोट सिजावल जंहिं ॾींहुं घर में अची मानी खाईंदो उन ॾींहुं मां बि सोट सिजावल सां मानी खाईंदुसि पोइ भली हाकमज़ादी ज़हर मिलाए असांखे खाराए। ठीकु आहे लाला मां पोइ ते हटी थी वञा पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ तूं अदा मां का बि चङाई जी उमेद न रखजां। इन्हनि ॻाल्हियुनि थियण खां पोइ जेकॾहिं अदा अची असांजे गिचे में हथ न विधा न त पोइ तूं मूंखे चइजां त तव्हां सही मां ग़लति। लाला हिन माईअ खे पंहिंजे भाउ जे तरफ़ खां कहिड़ो ख़ौफ़ वेठल आहे? वक़्तु अचण ते ख़बर पइजी वेंदी आहे मां हाकिमज़ादी जे दिलि में कहिड़ो ख़ौफ़ वेठल आहे। सिजावल ख़ान उम्मीद आहे त तव्हां असां सभिनी दोस्तनि जी इज़त रखंदा ऐं थोरो नरमी खां कमु वठिजो। प्रेम जेकॾहिं तुंहिंजी इज़त मां न रखां त ॻाल्हियुनि लाइ राज़ी न थियां बाक़ी फ़ैसिले में गर्मा गर्मी या ॿियूं ॻाल्हियूं इहे पंहिंजी जाइ ते हक़ीक़तुनि खे त ज़ाहिर करिणो पवंदो। सिजावल ख़ान मूं कॾहिं मना कई आहे त ॻाल्हियूं न थियनि बसि थोरो जज़्बात सां हटी करे इहो ई ख़्यालु रखिजो हे तव्हांजो ई तॾो आहे। सिजावल ख़ान इन जे करे बाबा पंहिंजे हमराहनि खे बि चई छॾिजो जे हुननि जे तरफ़ां बि का गर्मा गर्मी थी वञे त ऐं तव्हांजे तरफ़ां थोरो सब्र जो मुज़ाहिरो बि करिणो पवंदो। ॿार नया रही मुंहिंजो पंहिंजो तॾो वेही वञे जेकॾहिं ॻाल्हियुनि लाइ अचनि था से त कंहिं वक़्तु मुंहिंजा यार रहिया आहिनि गॾु खाधो पीतो अथऊं उथिया वेठा पर जेकॾहिं दुश्मन बि सिजावल ख़ान जे तॾे ते अचे न त ज़हर जो वटो पी उनखे बि मान बख़्शे। बाबा साईं हा जो ॿुधी नवाब ख़ान जूं त निंडूं ई उॾामी वयूं। इन भाॻे खे सुकून ऐं निंड हूंदी कॾहिं आहे बुक त टिकियुनि जो खाईंदो आहे तॾहिं त निंड ईंदी अथसि। सलीम जेकॾहिं तर में को अमन अमान बि हुजे न तॾहिं बि न भाॻे नवाब ख़ान जूं निंडूं फिटल हूंदियूं त कहिड़ियूं कहिड़ियूं शरारतूं कयां जो हिते ममण मचे या मुनो ख़राबु थिए। शरारती जो ॿियो कमु कहिड़ो? बाबा साईं बशू में थोरो कमु आहे जेकॾहिं इजाज़त हुजे त मां हुन सां मिली अचां। कहिड़ो कमु अथई बशू में? वञी पर मोटण जी कजां। ठीकु आहे बाबा साईं जल्दी मोटण जी कंदुसि। सवाल असली कुछ महसूस करी तो अकबर मरी कुछ ॾींहंनि खां मुझल मुझल पियो थो लॻे तबियत त ठीकु अथसि? हा बाबा साईं सही था चओ अकबर मूंखे बि कुझु ॾींहंनि खां वठी मुझल मुझल ई थो लॻे। सलीम जॾहिं इंसान जे मथां का मजबूरी अची वेंदी आहे न तॾहिं हू बि थोरो परेशान रहण लॻंदो आहे। 2 महीननि जूं सभु परेशानी मां ई त पलींदो जेकॾहिं दिलि जो हवाले हिन सां न कंदा ऐं पंहिंजी परेशानी न ॿुधाईंदा त इन जा मसइला मां हल कीअं कंदुसि? असद साहब मूं तव्हांखे छा चयो? पंहिंजी ऑफिस में वेही मज़ा पिया माणी। मूंखे ख़बर हुई
तव्हां मुंहिंजी ज़बान ते यकीन कोन कंदव, पर हक़ीक़त इहा आहे मां 3 जायुनि ते छापा हणी पोइ अची ऑफिस वेठो आहियां। 3 छापनि हणण खां पोइ छा तुंहिंजी ड्यूटी ख़तम थी वई? मूं ईअं कोन चयो त छापा कोन हणंदुसि, पर मूंसां जो को ॾस पवे त उते वञी छापो हणां न नवाब खान। चोरनि ऐं ज़ालिमनि जे ठिकाणनि जी ॻोल्हा करणु पुलिस जो कमु आहे, मुंहिंजो न। मूंखे मूंसां हर हाल में गिरफ़्तार खपे, बस। नवाब खान हुकुम त ईअं थो हलाए ॼण मूंसां मुंहिंजे घर वेठो हुजे ऐं मां हुनखे गिरफ़्तार नथो करणु चाहियां। साहब, नवाब खान खे दौलत जो नशो आहे जॾहिं लहे। हा वेस, तूं सही थो चईं। सरकार, जॾहिं मीर खे राति जो ई माराइणो आहे त पोइ तव्हां अॻु में मूंसां खे गिरफ़्तार छो पिया करायो? आशू, तूं अञा ॿार आहे, तूं हिन ॻाल्हि खे न सम्झी सघे। मूंसां गिरफ़्तार थींदो, पर मूंसां जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई। जंहिं राति तव्हां अमीर खे मारींदव न, उन खां पोइ मां मूंसां खे पुलिस सां कूड़े मुक़ाबले में माराए छॾींदुसि। ऐं केस में इहो लिखायो वेंदो, मूंसां नवाब खान जे ॻोठ मथां हमिलो कयो, पुलिस खे ॼाण ॾिनी वई, पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ पहुती, त मुक़ाबले में मूंसां मारिजी। माना त हर प्लान अॻु में ई सोचे वेठा आहियो सरकार। दुरूद दहशत फैलाए ऐं ग़रीबनि खे परेशान करणु, इहो त को इन्हनि कमीणनि खां ई सिखे। न ॼाण त असांजी पुलिस अलाए कॾहिं सुधरंदी। पुटु दरिया खान, हिन वक़्तु पुलिस जा आला अमलदार वॾेरनि ऐं सियासतदाननि जे दर जा पालतू कुता आहिनि। उन्हनि जे इशारनि ते भौंकनि था ऐं उन्हनि जे इशारनि ते ग़रीबनि खे ॾाढ़नि था। सच थो चईं चाचा, जेसी ताईं इहो कमीणा वारो पट्टो पंहिंजी गिची हलाए ऐं फर्ज़ जी शनास न कंदा न, तेसी ताईं इहे कुता असां ग़रीबनि खे पिया लताड़ींदा। हिकु तरफ़ असां चाहियूं था त इहो ज़ुल्म वारो रस्तो छॾे, पाण में ठाह करे का अमन वारी ज़िंदगी गुज़ारियूं, पर इहे कमीणा चाहिनि था त असां पाण में सदाईं विढ़ंदा रहूं, जीअं उन्हनि जो पेट भरजंदो रहे, जेकी ग़रीबनि जो रत चूसे पंहिंजे औलाद जी परवरिश कंदा। पोइ सोच त मुस्तक़बिल में उन्हनि जो औलाद केतिरो कमीणो थींदो। मूसा, सूबेदार असद जहिड़ा माण्हू पंहिंजो दीन ईमान टके एवज़ खपाए चुका हुजनि, त उन्हनि में कहिड़ी उमेद रखूं? दुरू नवाब चाहे थो त मां लाकअप थी वञा ऐं असांजे विच में जेके ॻाल्हियूं थियनि थियूं इहे उते ई बीह वञनि, छो त नवाब जेको असां मां ख़ौफ़ज़ादा आहे, एतिरो ॿियो कंहिं मां न आहे। मूसा, इहो सूबेदार छापा हणंदो तुंहिंजे लाइ, न तुंहिंजो घर महफ़ूज़ आहे न मुंहिंजी इहा औताक़। उन करे अॼु राति तोखे उते गुज़ारणी पवंदी जिथे ही कुत्ता न पहुचनि। अॼु राति त मां पुलिस खां पाण खे बचाए वेंदुसि, पर सुभाणे जेकॾहिं फ़ैसिले में पुलिस मूंखे गिरफ़्तार कयो त इहे ॻाल्हियूं अध में रहिजी वेंदियूं। जेकॾहिं तूं आशो खे हिते न वठी अचे हा न त हुनजो दिमाग़ ख़राब न थिए हा, जेको हिन वक़्तु हुनजो दिमाग़ ख़राब आहे। अदी मूंखे इहो चई त असां तोॾा घुमण हलूं था, पर मूंखे कहिड़ी ख़बर हुई त हिते अचण खां पोइ अदा आशू रेस चवण ते एॾा ज़ुल्म करण लॻंदो। सिर्फ़ रेस न, इहो लीमो बि न हाशो जो दिमाग़ ख़राब पियो करे। लीमो पाण कंहिंसां पुॼी कोन थो सघे, हाणे हाशो खे चई वते तो पंहिंजा पलांद पूरा कंदो। अदी हाणे छा थींदो? तो छा सोचियो आहे अदा आशूअ जो? कोन मुड़ंदो मूमल, कोन मुड़ंदो। हाणे हाशो खे असां केतिरो बि सम्झायूं, पर लीमो ऐं रेस जेसिताईं न हाशो खे माराईंदा कोन न तेसिताईं चुप करे कोन वेहंदा। इहा ॻाल्हि अदा आशू सम्झे छो नथो त रेस हुनखे पंहिंजी दुश्मनी में इस्तेमाल पियो करे। रेस आशूअ जे खीसे में पैसा तो विझे, हुनखे पैसा मिलनि था, ॿियो हुनखे छा घुर्जे? अदी मीर सां मुंहिंजो रिश्तो अदा कॾहिं बि कोन थियण ॾींदो, त इन करे चवाई थी त अदा खे तूं छॾ, तूं वञी मीर सां ॻाल्हाए ऐं मुंहिंजो रिश्तो करे अचु, त पोइ अदा माठ थींदो। ईअं कॾहिं बि कोन थींदो मूमल, जेसिताईं हाशू हुन वटि हली नथो वञे। मीर तुंहिंजे रिश्ते लाइ राज़ी कोन थींदो, इन करे राति अचे हाशू त ॿई हुनजे मथां ज़ोर रखूंसि थियूं। अदी तुआरो कूंदड़ मुड़ुस हिते हूंदो न त असांखे ॻाल्हाइण किथे ॾींदो? उनजो वात ॿधी छॾियूं, पोइ ॻाल्हाए सघूं था। मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे बाबा साईं?
रीमा अज रात तू मूसा जे घर ॿाहिरां पैरों ॾिजे। बाबा सी जे घर मूसा जे घर मां चौकी ॼां कोई ॿिया वठा छाजे लाइ रखिया अथई। बसि ॻाढ़ो ॿोड़ तव्हांजो पिया खाईंदा ऐं कमु तव्हांजो कोन कंदा। रीमा ज़बान संभाले ॻाल्हाए। असां छा तोखे ॻाढ़ो ॿोड़ खाइण वारा त नज़र अचूं? इहो मां न सभु चवंदा आहिनि। बस हाणे बस वधीक वात न हण। जेको चयो त मैं वो वञी कर। बाबा सी तव्हांजो हुकुम खपे। जीअं तव्हां चवंदो मां करण जे लाइ तयारु आहियां, पर आख़िर मां चौकी छो ॾियां? मूंखे ख़बर आहे इहो मूसा राति देर सवेर पंहिंजे घर ईंदो। जीअं घर पहुचे न तूं फोन करे आशू खे ॿुधाइजां। आशू ॼाणे, मूसा ॼाणे, असां ॼाणूं। बाबा सी जे न आशू सॼी राति जागे थो, पोइ मां वञी चौकी ॼां सॼी राति कुते वांगुरु पियो जाॻां। मूंखे को फ़ाइदो? जूतो लाहे निराणा वारो ठोके वञा थो बाबा, ॾींदुसि चौकी। तव्हां नाराज़ न थियो। ॾियारी हाणी इहो असां लाइ हाणे छा हुकुम आहे सरकार? तूं पाण सां हिकु कमरा वठी दरिया खान तरफ़ निकिरी वञ। ॾिस त इहो मूसा दरिया खान वटि त कोन थो टिके। पोइ सतार खे पाण सां वठी वञा। सतार खे बावल जे घर थो मोकिलियां। जिते जिते मूसा जा ठिकाणा आहिनि न उते उते पंहिंजा माण्हू बीहारे थो छॾियां। जीअं ई इहो नज़र ईंदो न फोन करे सूबेदार खे ॿुधाए छॾिबो मूंखे हर हाल में अॼु राति मूसा गिरफ़्तार खपे। हाज़िर सरकार, मूसा अॼु ई राति गिरफ़्तार थींदो। वाह दावा, तूं हिते मज़े सां वेठो आहे। ओॾे मखण पुलिस जा पादर वेठो थो खाए। अदी सारी जिंदगी मूसा जे करे मूं पादर खाधा। जे हिकु चक्कर मखण मूसा जे करे पादर थो खाए त छा थी पियो? असां हिते घुमण आया आहियूं, मानियूं खाइण आया आहियूं, पादर न। अदी हे मूसा जो घर आहे, मूसा जो। हिते मानी घटि ऐं पादर घणा मिलंदा आहिनि। कॾहिं पुलिस जा पादर, कॾहिं रेस जा पादर ऐं वरी कॾहिं चोरनि जा पादर। हाणे फ़ैसिलो तूं कर, रहणो अथई या वञ हली। मुंहिंजी अॻियां इहो सियाणो न थी वियो। वञी मखण खे छॾाया। तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां थाणे ते वञा। हा न, मखण खे छॾे अचे मूंखे वठण। ना बा, एतिरो लाचार बि न आहे जो मखण जे करे वञी मां पादर खावां। हा त पोइ कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं तूं मखण खे न छॾाया आहे त हिन घर में त तोखे मां बि सुकून सां न रहण ॾींदमि। तुंहिंजी सदाई कावड़ सालूअ मथां। सच चवंदा आहिनि त बेगुल भला आहे भला। जेकॾहिं तोखे मखण छॾाइणो आहे न वञी वॾेरी जो पासो वठ। उहा कोशिशि कंदी त मखण आज़ादु थी वेंदो, न त इहो थाणे ते ई टंगियो पियो हूंदो निभाॻो। वॾेरीअ जे पेरनि हेठां ज़मीन खे ट्रामो त बणाईंदसि, पर कन खोले तूं बि ॿुधी छॾ त सुकून में तोखे बि हिते न रहण ॾींदमि। हिन कर न, पहिरियां हाणे मूंखे बंदूक, पोइ वञी वॾेरी जो पासो वठ। वॾेरी ॾिस वञे मोतबर थी वई आहे। हा हा, तोखे त बंदूक हणंदसि ई हणंदसि, वॾेरीअ जो बि पासो वठंदसि। पर जेकॾहिं मखण न आयो, ओ कन खोले ॿुध हेॾे, जेकॾहिं मखण न आयो त पोइ मां तुंहिंजो हिन घर में ॾियण हराम कंदसि। सुन नटाए न, ॻाल्हि ॿुध हिते। हेॾा भला मां फासी वियासीं। ओचितो फोन करे घुरायो अथव? ढेर त आहे न? चाचा बावल, छा तुंहिंजे घर में पुलिस छापो न आहे आयो? ये नवाब खान जा कुत्ता त हितां ना सुहणी विया। मूंसां बहाल वटि न, पर मुंहिंजी उताक ते बि आया हुया। का बि जॻह कमीणनि न छॾी आहे जिथे हुननि छापो न हयो हुजे। इहे कमीणा अॼु राति सुकून सां वेहंदा बि कोन, ऐं मूंखे पूरी पक आहे त वरी इहे साॻियुनि जायुनि ते छापा हणंदा। ऐं नवाब खान खे उनखे बि अॼु राति निंड ई कोन ईंदी जेसीं ताईं मूंखे गिरफ़्तार नथो कराए। मूसा, वो तो छा सोचियो आहे? चाचा, मां राति घर वेंदुसि। ॿिए पासे वेंदे न त निकिरी बि सघंदे, पंहिंजे ॻोठ वेंदे त हथी को थी वेंदे। हा मूसा, हिते ख़तरो घटि आहे। बख़्शल, तव्हां हिन ॻाल्हि खे नथा सम्झो। अॼु राति नवाब जा माण्हू सभिनी ॻोठनि जे ॿाहिरां हूंदा ऐं उन्हनि जी नज़र जीअं ई मूं ते पवंदी न, पुलिस खे ॼाण ॾियण में देर ई कोन कंदा। ॿिए पासे वेंदे त तोखे रुगो पुलिस जो ख़तरो आहे,
पर जे पंहिंजे ॻोठ ईंदे न त पुलिस सां गॾु नवाब जा माण्हू बि तोखे परेशान कंदा। दरिया खान अहिड़नि कई मुश्किलनि खे मूं मुंहुं ॾिनो आहे। मुंहिंजी परेशानी न कर। सुभाणे चाचा बहावल खे वठी फैसले ते पहुची वञजांइ ऐं मां पहुची वेंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।